तो अस्सलाम वालेकुम गाइस। तो मैं अब्दुल जब्बार बम्ब्रो जो आज फिर से व्लॉग में आया हूँ। तो आपको आज फिर से कुछ नई चीज़ दिखाएंगे। तो मेरे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करें और लाइक भी करें। तो आज मैं एक नैत बताएंगे जे सिंधी में चवां तो असां हिकिड़ो इमदाद नाले छोकिरो जेको असांखे नैत ॿुधाईंदो ऐं नैत ॿुधी तमामु ख़ुशि थींदा, लाइक बि कंदा। अचूं था वीडियो जी तरफ़। अस्सलाम वालेकुम गाइस। त हीअ आहे इमदाद बम्ब्रो जेको तव्हांखे नैत ॿुधाईंदो। नैत ॿुधाईंदा न नैत ॿुधाईंदा न त हीअ नैत ॿुधाईंदो, ॿुधंदा ऐं शेयर कंदा, सब्सक्राइब लाज़मी कंदा मुंहिंजे चैनल खे। त अचूं था वीडियो जी तरफ़। सुभान अल्लाह, वाह वाह। मूंखे कसम अल्लाह जो दिल घुरे थी मां ॾिसां रसूलुल्लाह, दिल घुरे थी मां ॾिसां रसूलुल्लाह। सिक अथम सीने धणी पूथी कंदो पाको धणी, सिक अथम सीने धणी पूथी कंदो पाको। इन नैत ॿुधाई इमदाद बम्ब्रे। तव्हां नैत ॿुधी त हाणे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। नैत कीअं हुई तव्हां कमेंट में ॿुधाईंदा। इहो नंढिड़ो आहे, तव्हां बहितरीनु नैत ॻाती ऐं अव्हां ताईं पहुचाई। त वीडियो पूरी ॾिसिजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। ठीकु आहे, हाणे मिलंदासीं अॻे वीडियो में।